ओम शांति। अॼु जा वाक्य सेकंड में व्यक्त सां अव्यक्त थियण जी स्पीड। सेकंड में व्यक्त सां अव्यक्त थियण जी स्पीड बाबा ॿुधाइनि था। 30:75 जो वाक्य है। सभी हिन समय जे हिकु लग्न में हिकु ही संकल्प में वेठा आहियो, वो हिकु ही संकल्प लग्न कहिड़ो आहे? बाप जो आह्वान करण व बाप ॿारनि सां मिलण जो मेलो मनाइण जो संकल्प आहे न सभिनि जो। हाणे बाबा मिलन थियण वारो न, त जॾहिं बाबा मिलन हूंदो आहे त सभिनि जो हिकु ही संकल्प हूंदो आहे न कि बाप जो आह्वान कंदा आहिनि, बाप ॿारनि जे मिलन जे मेलो मनाईंदा आहिनि। बाप ऐं ॿार मिलन जो मेलो मनाईंदा आहिनि। जॾहिं सर्वशक्तिमान बाप जो आह्वान स्नेह और दृढ़ संकल्प सां करे सघंदा आहियो त छा स्वयं में जे भी शक्ति जी कमी या कमजोरी महसूस कंदा आहियो, उन शक्ति के पंहिंजे में आह्वान न करे सघंदा आहियो। सर्वशक्तिवान जो आह्वान करे सघंदा आहियूं त जंहिं समय असांखे जंहिं भी शक्ति या कमजोरी जी कमी लगे थी, जंहिं भी शक्ति जी कमजोरी और कमी सॉरी ऐं जेकी भी कमजोरी असांखे महसूस थिए थी, त हुन शक्ति जो पंहिंजे में आह्वान न करे सघंदा आहियो ताकि असांजी वो शक्ति असांखे प्राप्त थी वञे और कमी कमजोरी खत्म थी वञे। जॾहिं बाप खे अव्यक्त खां व्यक्त में ठाहे सघंदा आहियो, केवल याद सां, स्नेह जे बल सां, अधिकार प्राप्त थियण जे बल सां। असां बाबा जी श्रेष्ठ मथे जेको ॿार हलंदो आहे न, जेको बाबा जी हर ॻाल्हि हर प्रकार जी सेवा में जी हुजूर हाजिर हूंदो आहे, अहिड़े ॿारनि खे न अधिकार प्राप्त हूंदो आहे कि वो जॾहिं बाबा खे सॾु करे न त बाबा उन समय हाजिर थी वेंदा आहिनि। त जॾहिं बाप खे अव्यक्त सां व्यक्त ठाहे सघंदा आहियो, केवल याद सां, स्नेह जे बल सां, अधिकार प्राप्त हुजण जे बल सां और समीप संबंध जे बल सां, त ईअं ही हर शक्ति खे व स्वयं खे भी व्यक्त खां अव्यक्त न ठाहे सघंदा आहियो। त असां में एतिरी शक्ति आहे। सिर्फ़ असां बाबा चईंदा आहिनि न, विस्मृति ऐं अपवित्रता जो संस्कार खत्म थी वञे न असांजा। विस्मृति कि मां आत्मा आहियां, परमात्मा जो ॿार, जेकी भी बाबा स्मृति ॾियारे थी, इन ॻाल्हियुनि खे असां न भूलूं। ऐं अपवित्रता जा जेका संस्कार असां में आहिनि, हाणे त न आहे न, त हिननि सभिनि जी अविद्या थी वई। त बाबा चवनि था कि जॾहिं असांजी हिननि सभिनि जी अविद्या थी वेंदी त असां आप ही बाप समान संपन्न ठही वेंदासीं। त बाबा चवनि था कि तव्हां अहिड़े ॿारनि खे व्यक्त खे अव्यक्त खे व्यक्त ठाहे सघंदा आहिनि, केवल याद स्नेह जे बल सां, अधिकार प्राप्त हुजण जे बल सां और समीप संबंध जे बल सां। त ईअं ही हर शक्ति व स्वयं खे भी व्यक्त सां अव्यक्त न ठाहे सघंदा आहियो। जॾहिं बाप खे अव्यक्त खां व्यक्त में लाइण सहज आहे, त छा स्वयं खे अव्यक्त ठाहिण मुश्किल छो लॻंदो आहे? बाबा चवंदा पुराणे ज़माने जी कहानियूं प्रसिद्ध आहिनि कि ताली वॼाइण सां वस्तु व व्यक्ति हाजिर थी वेंदो हुयो। पुराणे ज़माने में कहानियूं हूंदियूं आहिनि कि भई ताली वॼायो, व्यक्ति ऐं वस्तु हाजिर थी वेंदो, व परियूं प्रत्यक्ष थी वेंदियूं। इहा परियुनि जी कहानी प्रसिद्ध आहे न। ये कहानियूं कंहिंजे बारे में है? बाबा पुछनि था, ये कहानियूं कंहिंजे बारे में है? भई ताली वॼाई ऐं अची वियो त ज्ञान परियूं व टिनी लोकनि में उड़ण वारी परियूं
असां ज्ञान जी परियूं ऐं टिनी लोकन में उड़ण वारी परियुनि जी ये कहानी आहे। जॾहिं असां में एतिरो अभ्यास पक्को थी वेंदो कि हाणे असां साकारी रूप में आहियूं, हाणे अव्यक्त सृष्टि स्वरूप में आहियूं, हाणे निराकारी रूप में आहियूं। जॾहिं असांजो इहे टिनी लोकनि जो चक्कर पक्को थी वेंदो न, तॾहिं असां ज्ञान परी ठही वेंदासीं। टिनी लोकनि में उड़ण वारी परी। पंहिंजे खे सम्झंदा आहियो न, ज्ञान ऐं याद जा ॿई पंख लॻल आहिनि न। तव्हां ज्ञान ऐं याद जे भरिसां हिकु सेकेंड में अर्थात हिन ज्ञान ऐं याद जे पंखनि जे आधार सां साकार लोक सां निराकारी लोक ताईं पहुची वेंदा आहियो न। ईअं फरिश्ते समान परियुनि खे हिकु सेकेंड में जंहिं शक्ति जी आवश्यकता हुजे संकल्प कयो व आह्वान कयो व शक्ति स्वरूप में अची वञे। बाबा चवनि था ईअं जेके असां फरिश्ते समान परियूं आहिनि न, जॾहिं असां हिकु सेकेंड में काथे बि पहुची सघंदा आहियूं, त बाबा चवनि था कि अहिड़ियूं फरिश्ते समान परियुनि खे हिकु सेकेंड में जंहिं शक्ति जी आवश्यकता हुजे संकल्प कयो व आह्वान कयो, वो शक्ति स्वरूप में अची वञे। अहिड़ी ताली वॼाइण ईंदी अथव? अहिड़ी परियूं ठहिया आहियो जंहिंजो हर कल्प गायन थींदो रहंदो आहे। बाबा चवंदा आहिनि कि अहिड़ी परी ठहिया आहियो ज्ञान जी परी जंहिंजो हर कल्प में गायन थींदो रहंदो आहे। भई ॾिसो पुराणे ज़माने में माण्हू चवंदा न ताड़ी वॼायो त परी अची वेंदी, लेकिन हुन परी जो यादगार कहिड़ो आहे? असां ज्ञान परियुनि जो। भई असां सेकेंड जी ताली स्मृति करो सेकेंड में, मां निराकारी आत्मा निराकारी वतन में, मां फरिश्तो अव्यक्त वतन में, मां फरिश्तो वेठो आहियां। पोइ हिन साकार दुनिया में मां आत्मा हिन पंज तत्वनि जे शरीर में वेठी आहियां। हिन अखियुनि सां ॾिसां थी, मुख सां ॻाल्हायां थी, हथनि सां कमु थी करां, पेरनि सां हलां थी। त बाबा चवनि था कि तव्हां अहिड़ा फरिश्ते समान परियुनि खे हिकु सेकेंड में जाते संकल्प करो टिनी लोकनि में असां पहुची सघंदा आहियूं न। असां त स्वर्ग में बि वञी सघंदा आहियूं। त बाबा चवनि था ईअं ई छा असां में एतिरी शक्ति आहे कि हिकु सेकेंड में असां जंहिं शक्ति जो आह्वान करूं उहो अची वञे। सहन शक्ति हाज़िर, समाइण जी शक्ति हाज़िर, परखण जी शक्ति हाज़िर। त बाबा चवनि था अहिड़ी परी ठहिया आहियो जंहिंजो हर कल्प गायन थींदो हुजे। अॼु वर्तमान समय जो पुरुषार्थ हिकु सेकेंड जी गति जो हुजणो खपे। बाबा त चवंदा आहिनि सेकेंड खां बि घटि समय जो हुजणो खपे, तॾहिं चवंदासीं कि समय ऐं स्वयं ॿिन्हिनि जी रफ़्तार समान आहे। इनखे फास्ट या फर्स्ट स्टेज चइबो आहे। संगम युग ते सर्व शक्तियूं ईअं पंहिंजे में अधिकार में खपनि। बाबा चवनि था संगम युग ते ये शक्तियूं न ईअं पंहिंजे अधिकार में खपनि। जीअं असां हिकु सेकेंड जेके चऊं हाज़िर थी वेंदो न, भई अगरि अथॉरिटी वारो हूंदो आहे त उहो असांखे एॾी वॾी अथॉरिटी आहे। असां जॾहिं हिन लोक खां पंहिंजे फरिश्ते स्वरूप में स्थित थी सघंदा आहियूं, निराकारी दुनिया में सेकेंड में वञी सघंदा आहियूं, स्वर्ग में वञी सघंदा आहियूं, त छा असां में एतिरी शक्ति न आहे कि हिकु सेकेंड में असां जंहिं शक्ति जो आह्वान करूं उहो अची वञे? ये अभ्यास करणो खपे। स्वयं में शस्त्र समान शक्तियूं अथव, शस्त्र समान जो जॾहिं चाहे कर्तव्य में लाए सघो। बाबा चवनि था समझो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।